पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान अहमद खान नियाज़ी वाज़ जमीयत उलमा इस्लाम फ़े जो सरबराह मौलाना फज़लुर रहमान। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां हुसैन अहमद नोडी। अॼु जे व्लॉग में ॻाल्हि कंदुसि पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सरबराह ऐं एक्स PM पाकिस्तान इमरान अहमद खान नियाज़ी बेमुक़ाबिल जमीयत उलमा इस्लाम फ़े जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान। इन्हनि ॿिन्ही मां अवाम वधीक कंहिंखे चाहे थी, कहिड़ो लीडर मक़बूल आहे अवाम में, त अचो त इन व्लॉग में ॾिसूं। इमरान खान ऐं मौलाना फज़लुर रहमान ॿई पाकिस्तान जी सियासत में असरु रखंदड़ शख़्सियतूं आहिनि, पर संदनि पस मंज़र, अंदाज़ ऐं तरजीहूं मुख़्तलिफ़ आहिनि। बहितर केरु आहे, इहो घणो करे इन ते मुनहसरु आहे त तव्हां कहिड़े मयार खे अहमियत ॾियो था। पस मंज़र ऐं अवामी सुञाणप। इमरान खान अॻूणो क्रिकेटर ऐं 1992 जो वर्ल्ड कप विनर। 1996 में तहरीक इंसाफ ठाही सियासत में आयो। नौजवान, मिडल क्लास ऐं ओवरसीज़ पाकिस्तानियुनि में मक़बूल आहे। संदसि तस्वीर एंटी स्टेटस को ऐं तब्दीली जी अलामत रही आहे। 2018 खां 2022 ताईं वज़ीर आज़म रहियो। मौलाना फज़लुर रहमान मज़हबी स्कॉलर ऐं जमीयत उलमा इस्लाम फ़े जे सरबराह 1988 खां वठी पार्लियामेंट में आहे। मदारिस, मज़हबी तबक़नि ऐं रिवायती सियासी नेटवर्क में मज़बूत गिरफ़्त रखे थो। अक्सर हुकूमत में इताद जो हिसो रहियो आहे ऐं कमिटियुनि में असरु रखे थो। इन्हनि ॿिन्ही जो सियासी अंदाज़ कहिड़ो आहे, अचो त इन पार्ट में ॾिसूं। इमरान खान सिधो ख़िताब, जलसनि ज़रिए अवामी राबितो, करप्शन मुख़ालिफ़ बयानियो ऐं ख़ारिजी पॉलिसी ते ख़ुदि मुख़्तियारी जो नहरो फ़ैसिला तेज़ करणु ऐं ज़ाती करिश्मे ते भरोसो करे थो। मौलाना फज़लुर रहमान पार्लियामानी सियासत, इताद साज़ी ऐं बंदि कमरनि जी ॻाल्हियुनि में माहिर, मज़हबी बयानियो ऐं आइन शरीयत जी ॻाल्हि खे मर्कज़ में रखे थो। जॻह मुदे वारे एहतिजाज ऐं धी चौक धरननि जो तजुर्बो अथसि। लोग जे नज़र में तस्वीर इमरान खान खे पसंदि कंदड़ चवनि था त हू करप्शन जे ख़िलाफ़ बीठो, नौजवाननि खे सियासत में आंदो ऐं ख़ारिजी दबाउ अॻियां झुकियो नाहे। नक़द कंदड़ चवनि था त इंतिज़ामी तजुर्बो कमज़ोर रहियो, माशी बहिरान वधियो ऐं इदारनि सां टकराउ वधायो। मौलाना फज़लुर रहमान खे पसंदि कंदड़ चवनि था त हू मज़हबी क़दरनि जो मुहाफ़िज़ आहे, पार्लियामानी निज़ाम सम्झे थो ऐं मुस्तहकम इताद ठाहे सघे थो। नक़द कंदड़ चवनि था त हू घणो करे हुकूमत जो हिसो रहियो आहे ऐं संदसि मौक़ुफ़ वक़्त सां बदिलिजे थो। जेकॾहिं तव्हां बहितर जो मयार, नौजवाननि खे मुतहरिक करणु, करप्शन मुख़ालिफ़ बयानियो ऐं करिश्मयाती क़यादत था रखो था त इमरान खान जो नालो अॻियां अचे थो। जेकॾहिं तव्हां पार्लियामानी तजुर्बो, मज़हबी क़यादत ऐं इताद साज़ी खे अहमियत ॾियो था त मौलाना फज़लुर रहमान मज़बूत नज़र अचे थो। ॿई शख़्सियतूं पाकिस्तान जी सियासत मंज़रनामे जा ॿ मुख़्तलिफ़ कुतब आहिनि। अवाम जो हिकु वॾो हिसो हिक खे पसंदि करे थो ऐं ॿियो हिसो ॿिए खे। तव्हां लाइ कहिड़ो मयार अहम आहे, नौजवाननि जी क़यादत, मज़हबी नुमाइंदगी, इंतिज़ामी तजुर्बो या ॿियो कुझु?